हैदराबाद जे तफ़रीही माॻ अलमंज़र वटां हिक नौजवान आपघात करण लाइ पुल तां टपो ॾिनो त तमाशो ॾिसण लाइ ख़ल्क़ गॾु थी वई। लम्स जामशोरो में न्यूरोलॉजिस्ट तौरु ड्यूटी कंदड़ डॉक्टर मुती रहमान बि रश ॾिसी गाॾी बीहारी ऐं ॿाहिरि निकिरी आयो। तमाशो ॾिसण लाइ न, डॉक्टर मुती रहमान पंहिंजो नंढड़ो पुटु दोस्त जे हवाले करे नौजवान खे बचाइण लाइ दरिया में टपो ॾेई छॾियो। न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मुती रहमान पाणीअ में ग़ोता खाईंदड़ नौजवान खे भाकुर में भरे वरितो। न्यूरोलॉजिस्ट मुती रहमान पुल तां माण्हुनि पारां फिटी कयल रसीअ में हथ पवण ऐं ॿेड़ीअ जे पहुचण ताईं पंहिंजी हयाती ख़तरे में विझी नौजवान खे पाणीअ में संभालींदो रहियो। डॉक्टर मुती रहमान नौजवान खे बेहोशीअ जे हालत में पाणीअ मां कढण खां पोइ इस्पताल नेण दौरान रस्ते में लाॻीतो संदसि CPR कंदो रहियो। रेस्क्यू कयल नौजवान जी तबियत हाणे बहितर ॿुधाई पई वञे। लम्स जे वाइस चांसलर ऐं ॿियनि डॉक्टर्स पारां डॉक्टर मुती रहमान खे अजरक पहिराए संदसि बहादुरी ऐं मिसाली मसीहाई खे भेटा पेश कई वई। मुती रहमान वाक़ई बि हीरो आहे ऐं समूरी सिंध खे सलाम पेश करे थी।